अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। खानवाण अबियाणी लिंक रोड ते नामालूम हथियारबंद रोड किनारे ज़मींदार मोहम्मद रफ़ी कुंदर जे ॿनीअ ते बीठल मोटरसाइकिल ऐं कलर खणी वञण जी कोशिश कई। मोटरसाइकिल ऐं कलर खणी वञण जी कोशिश कई त संदसि पोयां पुलिस ऐं भाॻिया लॻी पिया, जिन फुरकंदड़ फोरूअ खे खानवाण शहर में मोटरसाइकिल समेत सोघो करे खानवाण थाणी ते खणी विया। खानवाण थाणी ते मुबैना फोरू गुलाम मुस्तफ़ा और फरमान खुश्क जी सुञाणप थी। खानवाण थाणी ते राब्तो करण ते SHO मंसूर जतोई ॿुधायो त गुलाम मुस्तफ़ा और फरमान खुश्क खानवाण, हसन शहीद ऐं मोहब्बत देरो जतोई थाणनि ते 8 केसनि में अॻे रिपोश आहे। वधीक जांच कई पई वञे। खानवाण पुलिस वधीक चयो त चोर भले ई केॾा बि चालाक छो न हुजनि, पर हाणे पुलिस जे हथां न बची सघंदा। असां वधीक नफ़री घुराए शहरनि खां ॿाहिरि रस्तनि ते पुलिस खे बीहारे छॾियो आहे ऐं इंशाअल्लाह चोरियुनि ते कंट्रोल करे आवाम मां बेचैनी ख़तमु कंदासीं ऐं असां हरदम आवाम सां गॾु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।